पाण भी भला असांजा यार भी भला बात छड़े तन जो अरे अरे खैरा दे खैरा लच्छू खैरा तुझो को भी दो कोने अरे बा मां लच्छू कोन आया कमदार कायम देखा तो मां को तो छोड़े ना पर तू मुझे पेरन में छोपे पगार तो मां तो गदई छदिया हां रेसा किरी पम थाबो अचियो तुझे पेरे कोन थो पवा जे किरी पियो तो पंहिंजा कपड़ा छॾ खैरा रेसा एड़ी गाल न है मां तो उथे बीठो आ बाकी रेसा तुझे पेरे में त जुल्म जो नज़लो आ किथे बेहोश थी ॿीहर किरी न पवा रेसा किथे अवेले सवेले तव्हां पंहिंजा पेर धोईंदा था कयो पप्पा हाणे धोता अथव ॿियो इहो तो सुठो थो रेसा त तोखे फ़ैसिले में भूत पातल हुयो न त कंहिं ग़रीब जी हयाती विञाइजी वञे हा अरे हाणे कूड़ घट हण मुंहिंजे पेरनि में धप कान्हे हाणे घणी पक आहीं पर कमदार फैसले ते मां वाॾो परेशान आहियां मूं हरू भरू गुलाब अचाए वारनि ते ॾंढ विधो पर उहे निभागी पंहिंजे माइट में वरितो हुई अल्लाह तव्हांजी इज़त रखी ये छोकिरी अची पाण फ़ैसिले में पहुती न त सही नाजाइज़ थिया ग़रीबनि सां ॻाल्हि खे चलो मां बि कोन छॾियां सा इहा ख़बर ज़रूर वठां सा त आख़िर मामिलो छा आहे वैसा मूंखे बि लॻे थो त को चक्कर आहे छोकिरी कृष्णी रही बाक़ी कम जोड़न वारो कयो तंहिंजे करे तव्हां बची वियो जॾहिं हरू भरू चटी वियो वाक़ई अदा सही तो रही सघे बि वाक़ई असां ग़रीबनि खां ॾोकड़ भरण इहा त महिरबानी हुन छोकिरी कृष्णी जी आहे जो टाइम ते अची पहुती तूं पाण वारे भाउ खे सम्झाए त मोचड़ा हणी मगज़ न फाड़न्स त वते न भतंदे लाॾा ॻाईंदो रोज़ रोज़ इहे भलाई कोन थींदो पयो न का मुसीबत घाटे में अदा घणो ई थो सम्झाया पर सम्झे ठुप कोन थो मूंखे लॻे थो हिन चकर जेके न पादर लॻा अथसि त हाणे सुधरी वञे पाण वारे चाचे चनेसर खे बि चओ न उहो सम्झाए सॼो ॾींहुं वांदो आहे उनखे कहिड़ो कमु आहे सवाइ ॾाॾुनि जे मतां हिन ॾाढ़ी जी ॻाल्हि का सम्झ में अचेसि चाचो आहे वॾो ॼाड़ी खोर छोरे खे सम्झाइण त पंहिंजी जाइ ते रहंदो ॼाड़ी हणी छोरे खे बीमार न करे वेझे छोरे सां ॼाड़ी हणी करेसि न मथे में कैंसर चाचो तुवारो कमाल आहे कैंसर जो इलाजु निकिरियो बाक़ी तुवारे चाचे जो इलाजु को कढी न आहे सघियो पोइ अबा जेका असां सां न घर में हालत आहे उहा असांखे ख़बर आहे पर हाणे असां बि सेटिंग ठाहे छॾी आहे जीअं इहो घर थो पुॼे असां ॿई ॿाहिरि बसि इहा पक आहे त चाचो घर में वेठो आहे फुरमार जो असांखे को बि टेंशन कोन्हे बसि का बुराई थी थिए जो हिकु ॿिए आम्हूं साम्हूं था चढ़ो बाक़ी न त बाबा जान छुटी पई आहे तव्हां त पंहिंजी जान छॾाए था वञो पर ॻोठ वारो न था तव्हांखे कहिड़ो ॾोह कयो जेके हुनखे अजाए वेही ॿुधनि पोढ़ा नथा ॿोॾ में ॿुॾनि नथा मींहनि में मरनि कजे त छा कजे बाबा मूंखे लॻे थो त हुन जो को मलाइकनि सां वास्तो आहे जो हिन महल ताईं हुनखे मारण जी मोहलत ॾेई वेठा आहिनि इहा ॻाल्हि मां ॿुधां थो त मूंखे चाचे जा सुर यादि था पर अलाह कंदो देख त मरंदो आमीन भले चाचो माण्हुनि जी आमीन इहो बि शुक्र थियो जो कृष्णी ख़ैर ख़ैरियत सां घर मोटी आई ॿियो न त छा हरू भरू रईस अधे गुलाब वारनि ते चटी पियो रखे पर छोरी हुई अलाए काथे मूंखे त लॻे थो माइटनि जो कूड़ पई हणे जे माइटनि में हुजे हा त मेवे ऐं लच्छूअ खे ज़रूर ख़बर पवे हा वरी इहो बि भलो थियो जो फ़ैसिले में अचे कृष्णी पहुती ऐं अजाए वारनि खे बेगुनाह साबित कई हाणे त घणो करे सामान मुश्किल खपाए कुझु ॾींहुं कोन खपाईंदी वरी अचे साॻियो सामान साॻे टाइम सां खपाईंदी छोकिरी आहे त वॾी हिमत वारी पर थियुसि अलाए छा इहा ख़बर ई कोई नथो ॾे बाक़ी ख़बर हाणे तॾहिं पवंदी जॾहिं छोकिरी पाण अचे सची कंदी त हुन सां ज़ुल्म कहिड़ो थियो कहिड़ो हुन सां नाहक थियो हाणे त शहज़ादे वारनि जो फ़ैसिलो बागड़नि ॾे थिए थो अधो गुलाब आहे शरीफ़ माण्हू बाक़ी जेको अजायो व्याजी आहे न इन ते को एतबार ई कोन्हे मतां मीरल रईस वटि बागड़ियुनि खे छिकराए पर बागड़ियुनि बि त शक में हुननि खे ॿधरायो हो न दुश्मनी त हुननि वीचारनि जी हुननि सां हुई कोन अजाए व्याजी मोचड़ा बि खाधा आहिनि ऐं ख़र्च बि ॾाढो कयो अथई पर हिनखे बेइज़तीअ जी का परवाह ई कोन्हे कोशिश त घणी कंदो त बागड़ियुनि खे ज़लील कयां जे ॾिठो वञे त व्याज जो वहिंवार त ठहे थो न बागड़ियुनि ॾे ऐं रईस बि बागड़ियुनि खे बेइज़तो करण में का कसर न छॾींदो ख़ैर
ख़ैर सां जान छुटी वई या कृष्णी बि वञी घर पहुती खैरनि सां ऐं कंहिं ते ॾंडु ॾोह बि कोन थियो, इहो ई भलो थी वियो। न त सॼो ॻोठु ॾिसे पई त अधी परेशान हो हिन निभागनि जे करे। मां त चवां थी जे रईस अकुल सां कमु वठे न त हिननि बागड़ियुनि खे तव्हां लॾो ई खणाए छॾे। अॼु हे मसइलो थियो आहे, वरी न ॿियो को मसइलो थी पवे, वरी सॼो ॻोठु ॾचे में। सेठ त हुननि खे लॾो खणण में देरी न कंदो, पर जंहिं जात बागड़नि जो घर आहे उहो ज़मीन जो टुको बागड़नि जो ज़ाती आहे, मिल्कत आहे मेवे जी। पोइ छा आहे, रईस वटि का कमी आहे छा? ॾींदुनि हिन ज़मीन जा ॾोकड़। रईस वटि का खोट न आहे, 10-20 लख त हुन लाइ का ॻाल्हि ई न आहे, ॾेई छॾींदुनि ईअं ई। पर जे बागड़ियुनि का रिपोर्ट कराई कोर्ट में हिन रईस जे मथां, पोइ छा थींदो? छा वरी छा थींदो? रईस वरी बिले वारे मुंहं सां पियो कोर्ट जूं तारीख़ूं खाईंदो छा? हींअर ई अंधो आहे, पोइ खणी वरी मंडो थींदो। लॻे थो त रईस बि हाणे बागड़ियुनि सां तकड़ कोन कंदो। ख़ैर वञी धूड़ पाइनि, असांजो छा? रुगो ॻोठ में अमुन अमान हुजे, ख़ैरो सलामती हुजे, असांजे लाइ इहो ई गंज आहे। असां सिंधी माण्हू आहियूं सादा, असांखे रुगो हर हाल में अमुन खपे। अदी हाणे घणी कचहरी कयमि, मां हलायां थी, सही आहे? ऐं ॿिए त सही कचहरी लॻी पई आहे, काॾे एॾी तकड़ कई थिए? तकड़ जी का ॻाल्हि न आहे अदी, ॾिसे थी त हाणे वरी सिज लथे जी आज़ान मिली वई आहे, घर बि पुॼा महल सां, अकेली आहियां को मानी टिकी करे वठां, वरी मिलंदी मैं। चङो माशाल्लाह। खलीफ़ा छा ॻाल्हि आहे बच्चा? सफ़ा सुरी कुकड़ू कू लॻी पई आहे। अलाए मुर्शिद छा थियो आहे, ख़बर ई कान थी पए त कहिड़ी माजरा आहे। अड़े अड़े, किथे ईअं त न आहे जे माण्हुनि खे असांजी ख़बर पइजी वई आहे त असां नकली पी रहियूं, नकली नोटनि वांगुरु? लॻे त ईअं ई थियो मुर्शिद। मूंखे बि शक पवे थो लंबू बच्चा। साईं शक न, सोराना पक समझ पक, कम किटली थींदो थो वञई। अस्सलाम वालेकुम या मुर्शिद। वालेकुम सलाम। अच मुरीद अच। साईं जा मुरीद जुती बगल में छो खई अथई? जुती के कहिड़ा पेर आहिनि जो भॼी वेंदी? खलीफ़ा जुतीअ खे पेर न आहिनि, पर तव्हांखे त पेर आहिनि न। बसि मुंहिंजी जुती बगल में सही आहे। मुरीद बच्चा, नालो छा अथई? साईं मुंहिंजो नालो सादिक आहे, मां तव्हां वटि हाज़िरी भरदड़ आहियां। छो आयो आहीं बच्चा? मुर्शिद बाबा तावीज़ लिखाइण आयो आहियां, तावीज़ लिखी ॾियो। जो महबूबा जुती लाइ तारू कुटे। खलीफ़ा विच में न ॻाल्हाए। खलीफ़ा वात बंदि कर, ग्राहक न विञाए। मुंहिंजो मतिलबु आहे त मुरीद सां छेड़छाड़ न कर। हा मुरीद, छाजो तवीज़ खपई बच्चा? मुर्शिद साईं अहिड़ो तावीज़ लिखी ॾियो जे महबूबा मूं ते घोर वञी। हा बच्चा, सम्झ त महबूबा सभु कुझु घोर कंदई, मथो संजल बि घोर कंदई। ही वठ बच्चा, एड़ो तावीज़ हिक टिक तुझो कम थी वेंदो। बाक़ी नहीं मुझे तवीज़न जे आसरे ते महबूबा जुती ला तूनी दून को ॾींदई। ई त थींदो बाबा साईं, ई थींदो। बस हाणे बस। अड़े असांजी शराफ़त खे कमज़ोरी न सम्झो, असां एॾा कमज़ोर न आहियूं। अड़े अजाया सजाया इल्ज़ाम हणी मिड़ाई वेठा था असांजी बेइज़ती कयो। हेरे ॻाल्हि त ॿुध, असां तुंहिंजे मथां इल्ज़ाम था हणूं, बाक़ी तूं असुल कम ई इहे न कंदो आहे। सोच तूं ॿुधाई त छो न हुजे त तोसां कहिड़ो मसइलो थियो हुजे? छा तोखे ॿुधाईंदी हुजां, तूं कहिड़ो मुंहिंजो सॼण हुजी, तूं त मुंहिंजो दुश्मन हुजी दुश्मन। ऐं हा, मूंसां ॻाल्हाईंदो बि न कर, मतां मां तुंहिंजी बेइज़ती न कंदी हुजां। ॿाहिरि हले वेंदो हुज, बाबू बि घर में न हुजे। चाचो त पहिरियां बि घर में न हुजे,
तॾहिं त मूंसां ईअं न ॻाल्हाईंदी हुजी। के मूंखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी हुजे तोखे छा थी वियो हुजे? मूंखे सभु कुझु सम्झ में ईंदो हुजे। पहिरें मूंखे कंहिंखां बि डपु न थींदो हुजे, हाणे मूंखे सभिनि खां डपु थींदो हुजे। मूंखे कंहिं ते एतबार न हुजे पंहिंजे रब खां सवाइ। पिण मां त तुंहिंजो पंहिंजो हुजां, मूं ते एतबार कंदी हुज न। मां त तुंहिंजो मङेंदो बि हुजां, तो ते जान ॾींदो हुजां। रुगो हिकु चकर मूंखे सभु कुझु ॿुधाईंदी हुज। मुंहिंजो केर बि पंहिंजो न हुजे, मूंखे घणो बेजार न कंदो हुज, मां पहिरें ई वॾो परेशान हुजां। तुंहिंजो मगज हुजे या ॻोह हुजे जो मां खाईंदो हुजां। तुंहिंजे मुंहं ते ख़ुशी ठहंदी हुजे, हिन महिल तूं तुंहिंजे मुंहं ते ॼण ॿार वॼंदा हुजनि। मूंसां मस्करी करण जी कोशिशि न कंदो हुज, मूंखे का बि ॻाल्हि न वणंदी हुजे। महिरबानी करे पंहिंजो इहो मोचड़नि जहिड़ो मुंहुं ॿाहिरि खणी वेंदो हुज। मां त तोखां सवेर खां पुछंदो हुजां, जेको मसइलो हुजे मूंखे ॿुधाईंदी हुज न। पिण तोखे मुंहिंजी ॻाल्हि अलाए छो सम्झ में न ईंदी हुजे। मां सभु कुझु सम्झंदी हुजां, तोखे ऐं बाबू खे ॿुधाईंदी हुजां। बसि थोरो सब्र कंदो हुज, इंतज़ार कंदो हुज। पोइ ठीकु हुजे, मां सब्र कंदो हुजां। पोइ इन मसइले खे मां पाण ई ॾिसंदो हुजां। बस यार वही मुसीबत ॻोठ तो तरीक़ा ते आ मुसीबत होया साम्हूं थी अचे डेमो। हेलो अंकल। बाबा नलक जो दुकान है ना है? नलकनि जो दुकान थी शहर ॾे रेज़ की दुकान। न चाचा खमीसा, मां अंकल पियो चवां, अंकल। ऐं अंकल चइबो आहे चाचे खे। लख जी लानत अथई, असां हाणे नलको पिया सम्झो। अरे खमीसा, एॾी बुराई अथई छा जो अॼु सभु निभागा गॾु कयासीं? हा यार, ॿ निभागा खुटनि पिया, तव्हांजे अचण सां सभु पूरा थी विया। और हेॾे ॻाल्हि त ॿुधो, तव्हां टिनी ॼणनि पादर जाम खाधा पर सुधरियो कोन। अञा किथे आहियो? अरे इज़त खे वेझो ई अचणु नथा ॾियो त। खमीसा खान, मां हिननि खां कुझु परे आहियां। इन मामले में मां मिड़ई कुझु न कुझु इज़त वारो आहियां। हा। अरे तूं कीअं थिए इज़त वारो? मूंसां गॾु तूं इज़त वारो हूंदे? उहो पहिरें नंबर जो बेस्तो हूंदो, ईअं चई पियो न अजाया खान। अरे मां ईअं कोन पियो चवां, तो ॻाल्हि में गुड़ विझी छॾियो। मिरल ॻाल्हि सेठ अजायो सही थो करे। तूं जेसीं ताईं सेठ अजाए सां गॾु आई न, इहे सम्झ तुंहिंजी इज़त सां लातालिक आहे। हो, ऐं तव्हां ॿई बेस्ते सां गॾु असुल बेसनास बि आहियो, वग़ैरह वग़ैरह। रे शहज़ादा, तूं ज़बान खे संभाल। छो ज़बान क्रेज़ थी छा? मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त आहियो ॿई धुरियूं टाप जूं बेस्तियूं। मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां ॿिन्ही धुरियुनि जो इज़त सां को बि तालुकात न आहे। पर मीरल वीचारो विच में अची पातो आहे। मीरल वीचारो त सेठ अजाए जा इल्ज़ाम बि पंहिंजे सिर जे मथां थो वसाए। पोइ कंहिं चयो त इहा क़ुर्बानी ॾे, व्याजी सां गॾु खाइणु माना कुते सां गॾु खाइणु। मीरल इन ॻाल्हि खे कोन थो सम्झे छा? नंढड़ो ॿार आहे, बसि अजाए सां गॾु रही रही हिन में बि इज़त वारो जरासीन ख़तमु थी वियो आहे। बस हाणे बस। अरे असांजी शराफ़त खे कमज़ोरी न सम्झो, असां एॾा कमज़ोर न आहियूं। अरे अजाया सजाया इल्ज़ाम हणी मिड़ाई वेठा था असांजी बेइज़ती कयो। हेॾे ॻाल्हि त ॿुधो, असां तुंहिंजे मथां इल्ज़ाम था हणूं, बाक़ी तूं असुल कमु ई इहे न कंदो आहे। हिकु ॻाल्हि त ॿुधो, ओ पुराणी ॻोहे, जेकॾहिं तूं इज़त वारो आहीं त भला बेस्तनि जा पार कीअं हूंदा नी? ॿुधाए ॿुधाए, ख़बर त पवे, टेल मी। अहिड़ी ॻाल्हि न आहे शहज़ादा, पाण खे ई ॾिसी छॾ। सेठ हाणे हलण वारी कर, ही हरू असांखे अञा वधीक बेइज़तो कंदा। हा, हलण में बहितरी आहे, इहा ॻाल्हि तो सही कई। असांखां वधीक बेइज़त आहिनि। हल हल। हा हल। बाबा तूं विजय अञा तुंहिंजी का ख़िदमत रहियल आहे, उहा बि कई। लॻे थो हल्के थुक पुॼे जी हिनखे परवाह ई कोन्हे, हिन जी का वॾी ख़िदमत थिए। हे बि ॻाल्हाइनि था, मुंहिंजी ख़िदमत कंदा। ऐं ॿारनि जा पाणी वारा फूकड़ा बि कंदा। ये भी माण्हू आहे, लाड़ो त बे थोरो निचके थो। ये भी माण्हू रईस रामबूता खान, बाबा हिकिड़ो हंधु खणी पहुतो आहियां, अलाए गांबो हलाए न। अरे बाबा गुलाब, अहिड़ी ॻाल्हि न आहे, हुकुम कर, तूं छा मसइलो आहे? और ऐसा माफ़ कजो,
ही गुलाब न पर मीरल आ मीरल। खबर है मैं कड़वा थो मिंट में चालाक उठे थो। रईस तव्हां पाण में पोइ विढ़ो बेटा मूंखे त ॿुधो न बाबा। पोइ तूं बि खणी ॿुधाए छा थो ॿुधाइण चाहीं। इंडिया जो गानो या मुमताज़ मौलाई जो गीत पर ॾे साजन वारा काथे थी। रईस मां राग ॿुधाइण जी ॻाल्हि नथो कयां, मां मसइले ॿुधाइण जी ॻाल्हि थो कयां बाबा, सम्झो। हा कमदार सही थो चए मीरल, तूं बि खणी ॿुधाए कम वारी ॻाल्हि आहे त, बाक़ी इहो माछूक छर वारो राग न ॿुधाए। रईस बाबा असांजो लच्छू ॾे वहिंवार थिए थो, असांखे हरू भरू पुलिस को बेइज्जतो कराए, पादर हणाई, कुटराई, छटराई। वाकई बाबा भागड़नि जे तव्हांजो पलान रहे थो, तव्हां वठी था सघो, पर हिकिड़ी शर्त आहे। पैसा खे ड्राइवर ते मानी खाराईंदा। अरे कमदार तूं भौंकड़ बंदि कर। रईस तव्हां शुरू कयो, हिनखे छॾियो। अरे छा शुरू कयां भौंकड़? न बाबा ॻाल्हाइण थो चवां, शर्त ॿुधायो छा करिणो आहे। शर्त इहो आहे तूं अजायो शहज़ादो चई तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ते बीहो ऐं मां थो लच्छू वारनि ते ज़ोर रखां, फ़ैसिलो हुननि जो पीउ बि ॾींदो। रईस लच्छू जे पीउ खे छॾियो, उहो त मरी चुको आहे, तव्हां हुन खां हिसाब वठो मीरल वारनि जो। अरे हेॾे हिते तुंहिंजो ॻाल्हाइण ज़रूरी हो, हरू भरू काहे थो पए जे कुतो कणक में घिरंदो आहे। कमदार एतिरी बेइज्जती थियण खां पोइ बि नथो मुणी, अञा बि विच में चुप कोन्हे थो ॻाल्हाई। रईस से अजायो आहे किशनी जो आशिक़ ऐं हू चरियो अंग्रेज़, उहो त सफ़ा टिप बेवकूफ़ आहे। अबा छोरी खे उबता सुबता ख्वाब उन बि ॾेखारिया हुया बाबा, बाक़ी मां रहियुसि बेकसूर, जे अजाए जूता खाधा, पादर खाधा। अबा मूंखे पंहिंजी इज़त जो नुका क़ुरान। ओ पुट माठ करे वञी मोचड़नि खाइण जी तयारी कर, हू ॿई तो सां नथा गॾजनि, पोइ तोखां केस घणो आहे। मां त चवां थो कहिड़े बि तरीक़े सां हुन ॿिन्हिनि खे राज़ी कर, पोइ वञी लच्छू जे कढ लॻो, चओ हुनखे त मूंखे फ़ैसिलो ॾे, पोइ वञी को खड़ तेल निकिराई, न त हरू भरू ये पंहिंजा चंपल न घसाए। हाणे हलण जी कर त असां बि को चांहि चुको पियूं, मथे में सूर विझी छॾियूं। रईस बाबा भली चांहि घुरायो, असांखे पीअण खां इनकार कोन्हे को। अरे हेॾे लॻे त तूं हिते ई पादर खाईंदे, असां ज़िंदगीअ में कंहिंखे चांहि पीआ ई कोन्हे, अञा हिते बीठो आहियां, हल हितां। अरे मोहबत वठेसि रईस अंको मां मरी वेंदई। रोकेसि। पुट तुंहिंजी कावड़ इहा आहे त तुंहिंजो मक़सदु पूरो न थियो, फ़ैसिले में तोखे ॾोकड़ न मिलिया, ईअं न? तुंहिंजी ॿिले वारी नज़र हुई, हाणे अची थियो आहे छितो। ॿुधन छितो त कुतो थींदो आहे, लच्छू भला कुतो आहे छा? जेकॾहिं आहे त पोइ कहिड़ो आहे? बुलट्री, बुलडॉग, पुछो या काज़ी जेको मरण ते हूंदो आहे, या वरी बहड़ो कुतो आहे। कहिड़ो आहे? हण एक जेड़ा साईं, हण एक जेड़ा, हण एक जेड़ा साईं, हण एक जेड़ा, हण एक जेड़ा साईं, हण एक जेड़ा, हण एक जेड़ा साईं, हण एक जेड़ा। केड़ी सोचन में गुम आई खलीफा? सोचा तो बाबा साईं, जेकॾहिं हिन ॻोठ वारनि खे ख़बर पई त असां ठग आहियूं त पोइ असांखे कुतनि सां गॾु खाराईंदा। मां त हाणे बि कुतनि सां गॾु ई खावां थो बचा। मुर्शिद साईं मां सम्झ में कोन। आईने अॻियां बीहंदो त मुंहिंजे जुमिले जी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी बच्चा। मां बि अञा कोन सम्झुमि मुर्शिद साईं। इहो मां तोले थो चवां बच्चा, तूं को कुतनि खां घटि आहीं छा? मुर्शिद साईं जेकॾहिं एतिरो सच ॻाल्हाईंदे न मां हले वेंदोमांइ। न ईअं न कजो बच्चा,
तव्हां जहिड़ो बेनक्सो वरी ॿियो किथे मिलंदो? मुर्शिद अञा बि घटि नथो करी? बच्चा चवंदा आहिनि त घटि माना बेइज़ती। मुर्शिद साईं सां जेको बि गॾु हूंदो उन घटि वधि जो फिक्र ई न हूंदो आहे, रुगो पंहिंजी बेइज़ती जो फिक्र हूंदुसि। तुंहिंजे हिन यखी ऐं बकवास हिन ई आस्थाने खे त वीरान करे छॾियो आहे लंबू बच्चा। मुंहिंजी बकवास न मुर्शिद, तुंहिंजी नकली तावीज़नि आस्थाने खे वीरान करे छॾियो आहे। सुबुह शाम आस्थाने ते कारियूं कुतियूं थियूं कूकनि पयूं। बस कौकिन या भौंकिन, पर तू न भौंक मूंसां लंबू बच्चा। वञ अंदर इहो कोयले वारो सुरमो घेड़े ठाहे खणी आ, मुरीदनि खे कख ठाहे ॾींदुसि। वञ। हाज़िर बाबा साईं, हाज़िर। अरे लक्ष्मण खुश ताई खैर ताए किॾा पियो वञे? के ना खुश हुजी तू मां खुशी खुश हो जा सदाई। के गुलाब तू छो हिन पाम वारे दॿे सां रलियो थो अची? छो खुदनि सां गॾिजण भला ॾोह आहे छा? हिक ई ॻोठ जा हूं, दुख सुख में गॾु हूंदा हूं। छो भला तोखे का तकलीफ़ आहे छा? वीलो शुरू थियो थी छा हेठां खां मथां ताईं? तकलीफ़ त का बि न हुजे, पर इहो सोचींदो हुजां त हिन सां त घर भाती बि न रलजंदा हुजनि, त तूं कीअं हिन सां रलजंदो हुजी? तोखे सफ़ा वॾी वॾी साबस हुजे। छो भला मां एॾो ख़राब आहियां छा? अरे तोखां त 1000 चकर भलो आहियां, घटि में घटि जुआरी त न आहियां न। जुआरी मञा टाप जो बेस्तो जेको तूं आहीं। अरे हेॾे इन तास तुंहिंजो सभु कुझु खपराए छॾियो आहे, पोइ बि मुड़े कोन थो। के वॾी तकरीर कई हुजे जो सभु कुझु मां हुजां, पर तो वांगुरु ज़ारी ना हुजां। रुगो हुजनि ॿटाक सॼो ॾींहुं हवाल हुजनि। इहो लछो ख़ैर त आहे न? खुदनि ते कावड़ अथई छा जो ईअं वठो वठा शुरू करे ॾिनी अथई? बाबा खुदनि असांजे ॻोठ जो मोतबर माण्हू आहे, कुझु अकुल खां कमु वठ, हरूभरू ॼाड़ी पियो हणी। हे वरी कॾहिं खां मोतबर थियो हुजे? हेॾे मुहाने जेके माण्हू हूंदा आहिनि न, मेलनि ते मिठाई जे दुकान ते वेठा हूंदा आहिनि। जेको माण्हू हिन जे दुकान ते टपंदो हुजे न, उन्हनि खे दोरी हथ ॾींदा हुजनि, भाऊ मिठाई वठंदो हुजी। तूं वरी हिनखे मोतबर छॾींदो हुजी, तूं बि कमाल कंदो हुजी गुलाब। अड़े हेॾे बागड़ी बेकार, तूं मूंखां वरी ठाहू को आहीं? पंहिंजो मुंहुं ॾिठो अथई ॼण दुकान ते दिलो पियो आहे, ऐं पंहिंजा इहे ॾंद ॾिठा अथई ॼण बरनी में रेवड़ियूं पयूं आहिनि। पुट तुंहिंजी कावड़ी आहे त तुंहिंजो मक़सदु पूरो न थियो, फैसले में तोखे ॾोकड़ न मिलिया, ईअं न? तुंहिंजी ॿिले वारी नज़र हुई, हाणे अची थियो आहे छितो। ॿुध न, छितो त कुतो थींदो आहे, लच्छू भला कुतो आहे छा? जेकॾहिं आहे त पोइ कहिड़ो आहे? बुलट्री, बुलडॉग, पुछो या ताज़ी जेको मरण ते हूंदो आहे, या वरी बहड़ो कुतो आहे। हाणे ॿई गॾिजी माना तव्हां मुंहिंजी बेइज़ती कंदा हुजो, मां सभु कुझु सम्झंदो हुजां। मां तव्हां खां वधीक सियाणो हुजां, जेकॾहिं मूंखे वधीक कावर ॾियारी हुजे हाणे त छा तूं असांखे परणाइण में देरि न कंदे? तूं पाण आहीं ठो, तुंहिंजे चवण ते केरु संग ॾींदो? ईअं कोन कंदो हुजां, जेकॾहिं कावर ॾियारी हुजे न, मां फसरी करण में देरि न कंदो हुजां। तूं असां सां फसरी छो कंदे? पहिरियों पंहिंजो बूथ आईने में 7 दफ़ा ॾिसंदो कर, ईअं थो लॻे ॼण गोह खे ख़ारिश थी आहे। अरे मां चङाई थो चवां, चङाई कुझु पंहिंजे लाइ सोच, छॾी निकिनी तास खे। अरे केसी ताईं चाचे मेवे ते तूं बार हूंदे निभागा? जेसि ताईं चाचो जहिड़ो हुजे न, मां कॾहिं बि न छॾींदो हुजां जुआ। इहो असांजे घर जो मसइलो हुजे। अयो खुदनि खां न, छॾ हिन ग़रीब वांदे खे, हल त हलूं। हा यार चवे सच तो, हिन सां गॾु पीअण माना पाण खे ज़लील करण। पाण खे बि शौक़ न हुजे तव्हां सां पीअण जो, हलो त हलंदा हुजो। छा कंदो हुजी? वेचारींदो हुजी। बाबा जेकॾहिं मां तव्हांजो पुटु न हुजां त पोइ? हाँ त ॾाढो भलो हुजे, ॾाढो भलो हुजे। हाय पर मुंहिंजो अहिड़ो भाॻ काथे आहे? ख़ैर घुर, जहिड़ो आहे तहिड़ो आहे त पंहिंजो पुटु न। मां वरी कॾहिं इनकार कयो शरीफ़ा, पर पुट जा सवाल बि त ॿुध न।
न न जेकॾहिं हे असांजो पुटु न हुजे हा त छा पाकिस्तान आज़ादु न थिया छा? पाकिस्तान त अलाए कॾहिं खां आज़ादु थी वियो आहे, पर तूं अञा ताईं आज़ादु कोन थियो आहीं। छो अब्बा, छो मां आज़ादु न आहियां? कहिड़ो मूंखे जेल में सज़ा लॻल आहे? जेल वारी सज़ा सवली आहे, पर जेका अम्मा तोखे कंध में लॻल आहे न, छा इहा सज़ा घटि अथई? ऐं चरियो पर सही ॻाल्हियूं तो वारियूं 100 आना सचूं अथई हला। वाकई माणे वारी सज़ा मरण खां पोइ ई ख़तमु थींदी अदा। जेल जी सज़ा खां पोइ माण्हू आज़ादु बि थींदो आहे। तुंहिंजी इन ॻाल्हि में वज़न आहे हा? माठ कर मुआ, मां तोखे सज़ा लॻल आहे? इहो चवंदे कुझु थिए बि कोन थो। ऐं हा, राति जो सॼी राति निंड में ॻाल्हाए थो, तोखे थियो छा आहे? वीचारो छा करे, ॾींहं जो तूं ॻाल्हाए ॾेसि त ॻाल्हाए न, हिन करे निंड में ॻाल्हाईंदो आहे। ॾींहं वारी कोटा राति में पूरी कंदो आहे। जेसि ताईं छोरा तूं मोचड़ा न खाईंदे, तूं माठ करे कोन विहंदे। बेवकूफ़ आहे। छोरो न बेवकूफ़ आहे न बेअकुल आहे, ॻाल्हियूं सभु सही थो करे। न न, जे तूं मूंखे वाकई बि ॾींहं जो ॻाल्हाइण ॾे त मां राति जो निंड में उथी छो ॻाल्हायां, ऐं छो तुंहिंजो आराम बि फिटायां। हाणे तूं राति जो निंड में ॻाल्हाइजांइ त पोइ मां तोखे ॾिसंदे। जे राति जो मूं तोखे सीख सां ॾंभ भरिया ॾिना न ज़बान खे, त शरीफ़ा मुंहिंजो नालो न आहे। अम्मा, बाबे ते रहम कर। हिकिड़े बाबे खे घणो तंग की न, बाबो चरियो थी वेंदो। कुझु हल्को हथ रखे त मां पुट, माणे मां जान छॾाइण जे लाइ ऐं ज़हनी सुकून हासिल करण जे लाइ पूरा 4 साल मूं चर्स पीतो, सो बि सुल्फीअ में। पोइ जॾहिं नौकिरी मिली न भा, पोइ मां नशे मां बि हथु कढियो। सोचियुमि त बुरी भला आहे, हिकिड़ी अॻे ई लॻल आहे, ॿी इहा आहे। नशो वॾी गंदी आदत आहे बाबा, अलाह दुश्मन खे बि ढके। जे एतिरो ताईं पीउ पुट मूं मां बेज़ार आहियो त पोइ मां घर छॾियो थी वञा, वञी कंहिं दरगाह ते रहंदसि। उते बि रहण कोन ॾींदई शरीफ़ा, उते बि रहण कोन ॾींदई। तूं आ घण ॻाल्हाइणी हा? हरू भरू को फ़क़ीर को दरवेश उते सिर हणी मथो न फाड़े विझई। मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तूं वञ काॾे बि न, त थोरो ॻाल्हाए घटि। मां कान ॻाल्हाईंदसि, तव्हां ॿई रुगो बसि कयो। ॻाल्हाइण खां छो ज़बान कटराइण थी चाहे छा? न न न न शरीफ़ा, ईअं न करीं। तूं ॻाल्हाए जाए, भले थोरो ॻाल्हाए जाए। असां बि हाणे तुंहिंजे ॻाल्हाइण जा कुझु हिरी विया आहियूं। हरू भरू पाण खे एॾी तकलीफ़ न ॾे। वाह ॾेई सारियईं, मूं उन झेड़े खां बसि कई, ज़बान कोन थी कटरायां पंहिंजी। हड़ एक जेड़ा साईं, हड़ एक जेड़ा